अमानूरा जी बाबा। हेॾां त अच पुत्र। जी बाबा अचां थी। ये नूरा तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछणी आहे। हुकुम कयो बाबा। तुंहिंजी माउ जे जीअरी हुजे हा न त इहो सभु कुझु मूंखे तोखां न पुछणो पवे हा। बाबा अव्हां त अञा मूंखे कुझु चयो ई कोन्हे। धीअ, न्याणियूं सॼी ज़िंदगी माउ पीउ जे दर ते कोन गुज़ारींदियूं आहिनि। हिकु न हिकु ॾींहुं हुननि खे पंहिंजो घर वसाइणो ई हूंदो आहे। जवान न्याणीअ जो ॿार ॻरो हूंदो आहे ऐं इहो हिकु ख़ुदाई फ़र्ज़ु आहे। शादीअ खां अॻु न्याणी जी मर्ज़ी मालूम करणु इहो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे। तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? बाबा मां छा चवां, तूं वॾो आहीं। हा बाबा, आउं वॾो आहियां। तुंहिंजी शादी जी ज़िमेवारी मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। पर बाबा तुंहिंजी शादी जो फ़ैसिलो तुंहिंजी मर्ज़ी खां बग़ैर आउं नथो करे सघां। उहो फ़ैसिलो तोखे ई करिणो पवंदो। बाबा मूंखे यकीन आहे अव्हां ग़लति फ़ैसिलो नथा करे सघो ऐं चाचो बच्चल ख़ान बि ग़लति फ़ैसिलो न कंदो। पुट, बच्चल ख़ान बि इंसान आहे, उहो बि ग़लती करे सघे थो ऐं सुठो आहे त तूं पंहिंजो फ़ैसिलो पाण ॿुधाए। बाबा जेको मुंहिंजो नसीब मां हिन जहान ऐं अॻे जहान ताईं पंहिंजो हक़ चाचा बच्चल ख़ान जे हवाले कयो आहे। धीअ वरी बि सोचे वठो, हीअ भाइपी जी ॻाल्हि आहे। जे मां हा कईसूं न त भाउ उर्स वारनि खे जवाबु ॾियणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो।